अस्सलामुअलैकुम तव्हांखे राज न्यूज़ टीवी तरफ़ां ॿुधाए रहिया आहियूं त ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कोट सुबार मंगरियो आहे, जिते तमामु बहितरीनु उस्ताद ऐं महिनती उस्ताद मोहम्मद जमीन मलक हिकु गूंगे ॿार खे पढ़ाए रहियो आहे। पाण अखर लिखे थो, गूंगो ॿार इशारनि में उनखे ॿुधाए थो त हीअ अखर उहो आहे। जंहिं सही ॿुधाए थो त उहो उस्ताद ताड़ियूं वॼाए उनखे शाबाश ॾिए थो, त उनखे पक थिए थी त हीउ जवाबु सही ॾिनो आहे, त उहो तमामु घणो ख़ुशि थिए थो। कोट सुबार मंगरियो स्कूल में महिनती उस्ताद शागिर्द खे पढ़ाए रहियो आहे। पर असां हिन वीडियो जे ज़रिए राज न्यूज़ टीवी जे तरफ़ां स्पेशल एजुकेशन डिपार्टमेंट खे गुज़ारिश कंदासीं त हिन ॿार खे स्पेशल स्कूल में दाख़िल कराए हिन जो समूरो ख़र्च पाण भरे, जी हीउ ॿार पढ़ी करे पंहिंजे मुल्क जो, पंहिंजे उस्ताद जो, पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन करे सघे। असां उमेद था करियूं त हिन वीडियो ते ॾिसी टंडो लाइ नोटिस वठंदो, MPA साहब नोटिस ॾिसंदो। हीअ बहितरीनु वीडियो ॾिसण जे लाइ राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करे मोहम्मद कासिम वाला, राज न्यूज़ टीवी टंडो लाइ।